ब्रेकिंग न्यूज़ है कोयटा में अवां सां शेयर कयूं पिया। बलोचिस्तान के इलाके पंजकोर में हथियारबंदन की फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया। चिल्ड्रन पार्क में हथियारबंदन की फायरिंग में सैफुल्ला ऐं हज़ूर बख्श सरदोक मारिजी विया। इतला मिलण ते पुलिस पहुंची इलाके के कड़ो चाढ़े ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। बलोचिस्तान के इलाके पंजकोर में हथियारबंदन की फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया। चिल्ड्रन पार्क में हथियारबंदन की फायरिंग में सैफुल्ला ऐं हज़ूर बख्श सरदोक मारिजी विया। इतला मिलण ते पुलिस पहुंची इलाके के कड़ो चाढ़े ऑपरेशन शुरू करे छॾियो। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। बलोचिस्तान के इलाके पंजकोर में हथियारबंदन की फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया। तफ़सील मालूम कंदासीं। कोयटा में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच सां लाइन ते मौजूद है। आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल ही बलोचिस्तान के पंजगूर वाले इलाके जावेद चौक चिल्ड्रन पार्क में अरजाबन हथियारबंदन के फायरिंग में ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे इलाके के कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे दी है। जैसे मारिजी वियल जा लाश पुलिस खड़ा अस्पताल पहुंचाया, जिते मारिजी वियल है सैफुल्ला ऐं हज़ूर बख्श तो सुञाणप थी है। जवाबदार वाक़े बाद फरार थी विया आहिनि। पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त ॿिन्ही ॼणनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद खेनि वारसनि हवाले कया वेंदा ऐं हिन वक़्तु वॾे तादाद में ॿिन्ही मारिजी वियल जा जेके वारिस आहिनि उहे हिन वक़्तु पंजगूर अस्पताल में पहुची चुका आहिनि ऐं जवाबदार फरार थी विया आहिनि। पुलिस जो इहो ई मौक़िफ़ आहे त CCTV कैमरा पार्क में लॻल आहिनि, उन्हनि जे मदद सां जेके जवाबदार आहिनि उहे जल्द गिरफ़्तार कया वेंदा। ठीकु आहे, मेहरबानी आज़ाद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।